थर जो अंगूर सड़ींदड़ मेवात पेरूं पची रास थी विया आहिनि, जंहिं सबबि केतिरा ई माण्हू रोज़गार सां पिणु लॻी विया आहिनि। सुखड़ी है, हर शइ में हर कम में तोहफ़े में शामिल थी रही। माइटनि अज़ीज़नि खे जेके दोस्त आहिनि उन खे ॾेई सघंदासीं। ऐं ॿियो नायाब क़िस्म जा ॻाढ़ा पेरूं आहिनि, अच्छा बि आहिनि, जाम सुठा थिया माण्हू खे जाम था अचनि। 400 रुपया किलो विकिणूं था। ख़बर वड़ पोखजनि त भला थींदा, ॾाढा सुठा आहिनि। वॾो बंधन करे जे वॾो इहो ख़लक वॾे थी वञनि, जेका शइ जेका वॾिजी थी वञे पोइ थिए ई कोन्हे। साईं हीअ शइ जेका आहिनि 3 खां 4 क़िस्म थींदियूं तक़रीबन। तंहिंखां पोइ पंहिंजो हिनखे यानी माण्हू थर जा माण्हू ख़ासि करे हिनखे सुकाए हिकिड़ी जाइ ते रखंदा आहिनि, चंद ॾींहं छॾंदा आहिनि, 10-15 ॾींहं। पोइ पाणी जेको ख़ुश्क थींदो आहे न, पोइ हिनखे 12 ई महीना खाईंदा आहिनि माण्हू। हिनखे वरी सुका बि कोकड़ बि थींदी आहे, हिन वरी माना भलो आहे। पहिरियों वरी सुखड़ी करे मोकिलींदा आहियूं असीं, कुझु विकिरो कजे, कुझु मोकिलिना मां ॿिए कंहिं मोकिलींदा आहियूं। अहिड़े हिसाब सां अटो पाणी कंदा आहियूं। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त ॼार जे वण जी वधीक पोखाई कई वञे ऐं वाढी ते पाबंदी लॻाई वञे ऐं पेरुनि खे ॿाहिरि मुल्कनि पिणु मोकिलियो वञे, जीअं उन मां वधीक लाभ हासिलु करे सघिजे। कैमरामैन फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, किपरो।